जी बिल्कुल, असां इन वक्त मौजूद आहियूं दरियाए सिंध गुडू बैराज जे मकान ते। चौमासे जे बरसातनि खां पोइ दरियानि में मुसलसल पानी जा वेकिरा वधण लॻा। हिन वक़्तु कंट्रोल रूम मुताबिक़ गुडू बैराज जो मथां वेकिरो 4,67,808 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, तॾहिं त पानी जो हेठां वेकिरो 4,50,700 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। इहो बि मूंखे ॿुधाईंदो हलां, गुडू बैराज सां गॾोगॾु सखर बैराज वटि बि पानी जा वेकिरा मुसलसल वधण लॻा। हिन वक़्तु गुडू बैराज वटि वॾे दरिया जी बोर्ड डिक्लेयर कई वई आहे। इहो बि मूंखे ॿुधाईंदो हलां, वॾे दरिया जी बोर्ड डिक्लेयर करण बाद CM सिंध जेको आहे मुराद अली शाह अॼु उहो बि सिंधू दरिया ते पहुचंदो, दौरो कंदो। इहो बि मूंखे ॿुधाईंदो हलां, हिन वक़्तु पाणी जा जेके आहिनि सो वेकिरा वधण लॻा। उन्हनि सबबु जेके गुडू बैराज मां मुख़्तलिफ़ निकिरंदड़ कैनाल आहिनि उन ते बि पाणी जो दबाव वधी वियो आहे। उन्हनि सां गॾोगॾु बंधनि जो जेको आहे मरमती कमु न थियण सबबु बंधनि ते बि पाणी जो दबाव वधी वियो आहे। मौसमियात मूजिबि ईंदड़ जेके आहिनि 24 कलाकनि दौरान दरियाए सिंध गुडू बैराज ऐं सखर बैराज वटि पाणी जे वेकिरनि में पिणु इज़ाफ़ो थींदो। उन्हनि सां गॾोगॾु जेके कचे जे इलाइक़े में वेठल ॻोठणा आहिनि उन्हनि खे बि हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। जी।